चवां थी घर वक्त ते अच। तू सदाई देर सां तो अची। ॿुधाए ये शहनाज़ केर आहे जैसा घर भी अची तो त सॼो ॾींहुं फोन ते सुस पुस लॻाई वेठो आहीं। शहनाज़ मुंहिंजी पीए आहे। ऑफिस जे कमनि कार्यनि मुतालिक़ हुन सां ॻाल्हि ॿोल त थींदी रहंदी न। मूंखे त ॿियो शक पियो पए तॾहिं त तूं घर देर सां तो अची। ऑफिस मां थकिजी घर थो अचां त तुंहिंजी इहा बकरी वारी ॿेक नथी बंदि थिए। चङो हाणे मानी खणी अच, बुख लॻी आहे। छो शहनाज़ मानी न खाराई छा? मानी बि वञी उन्हीअ खां वठ न, मां मानी छो ॾिए? अहिड़ो अची तो मां फाथो आहियां। मुंहिंजे चाचे जी धीउ न हुजी हा न त अहिड़ो कमु कया आहियां जो यादि रखी। हथ त खणी ॾिस, मुंहिंजे भाउ जी ख़बर न थई, डंडो हणी मथो फाड़े विझंदी। अरे अब्बा छो था विड़ो, इहो रोज़ानो घर में नंढियुनि नंढियुनि ॻाल्हियुनि ते झेड़ो कंदव त तव्हांजे ॿारनि ते ख़राब असर पवंदो। अब्बा झेड़ो करणो अथव त पंहिंजे मुंहुं कयो। ॿार ॾिसंदा त हू का चङी ॻाल्हि त कोन सिखंदा न पुट।